नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (ICC) जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त T20 वर्ल्ड कप 2021 जी मेज़बानी भारत वटि ई बरक़रार रहंदी। परॾे ख़बरूं इदारे मूजिबि इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल जो अहम इजलास थियो। इजलास जे दौरान फ़ैसिलो कयो वियो त T20 वर्ल्ड कप 2021 जी मेज़बानी भारत वटि बरक़रार रहंदी, जॾहिं त ही यूनिट 2021 जे अक्टूबर-नवंबर दौरान भारत में खेॾियो वेंदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त T20 वर्ल्ड कप 2022 ऑस्ट्रेलिया में मुनक़द थींदो। इहो यूनिट 2022 अक्टूबर-नवंबर में खेॾियो वेंदो। यादि रहे त हंदड़ साल T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया में थियणो। ICC कोरोना वायरस सबबि T20 वर्ल्ड कप मुलतवी करे छॾियो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।